ये जो मेरी मार्च है ये कोई सियासत के लिए नहीं, ये कोई इलेक्शन के लिए या कोई जाती मफादात उनके लिए नहीं। इसका सिर्फ एक मकसद है कि मैं अपनी कौम को आजाद करूं। इस मुल्क के फैसले मुल्क से बाहर ना हो, ना लंदन ना वॉशिंगटन। इस मुल्क के फैसले पाकिस्तान में हो और पाकिस्तानियों के लिए हो। मैं नवाज शरीफ की तरह भगोड़ा नहीं हूँ। मैंने इस मुल्क से जाना नहीं, मेरा जीना मरना इस मुल्क पे है। मैं साफ और शिफाफ इलेक्शन चाहता हूँ। गौर से सुन ले, ये कौम हर कुर्बानी देने के लिए तैयार है, जो नहीं कबूल करेगी। इमरान खान एक भेरो ॿीहर कंटेनर ते सवार। लाहौर जे लिबर्टी चौक खां शुरू थियल पीटीआई जो हुकूमत मुखालिफ लॉन्ग मार्च मंज़िल तरफ़ रवां दवा। इमरान खान चयो आहे त चोरनि जा सहूलतकार ऐं हैंडलर्स कन खोले ॿुधी वठनि। अवाम जो समुंड इस्लामाबाद अची रहियो आहे। क़ौम फ़ैसिलो कयो आहे त चोरनि जी ग़ुलामी करण खां मरण बहितर आहे। अवामी समुंड जॾहिं इस्लामाबाद पहुचंदो त समूरा चोर लड़ी वेंदा। लाहौर में मुख़्तलिफ़ हंधनि ते लॉन्ग मार्च खे ख़िताब कंदे इमरान खान चयो त चोरनि जी हुकूमत खे तस्लीम करण लाइ दबाव विधो पियो वञे। मरी वेंदुसि, चोरनि खे तस्लीम न कंदुसि। एहतजाज लाइ सुप्रीम कोर्ट जेका हद मुक़रर कई आहे उन ताईं महदूद रहंदासीं। अब इन तमाम फितना के किरदारों को जो है, जब जब भी कोई किरदार जहां जहां पे भी अपनी फितनागरी करेगा, उसको देर एंड देन जो है उसके झूठ के मुकाबले में सच जो है वो लोगों के लिए जो है वो पेश किया जाएगा। इस बात पे तुल चुके हैं कि आपने इस मुल्क को फितने और फसाद के हवाले करना है, आपने इस मुल्क को अफरा तफरी और अनारकी में लेके जाना है। तो फिर आपको पता है कि कौन से अदारे और कौन से जो है वो लॉ एनफोर्सिंग एजेंसी जो है वो आपकी राह में आए लोगों के नाम लेते हैं और आप ये समझते हैं कि वो लोग जो हैं वो अपनी आईनी और कानूनी जिम्मेदारियां जो हैं वो आपकी इन गीदड़ बकरियों और आपकी इन जो है वो गलत स्ट्रेटजी की वजह से जो है वो आप उनको रोक सकें। इसकी धमकियों ने मुझे या डीजीआई का क्या बिगाड़ना है। बस ठीक है, वो अपनी जो है वो आदत पे मजबूर है। हुकूमत पारां इस्लामाबाद ते चढ़ाई जे इरादे सां ईंदड़नि खे ताक़त सां रोकण जो ऐलान। घरू वज़ीर राणा सनाउल्ला चयो आहे त इमरान खान मुल्क खे अनारकी तरफ़ वठी वञणु चाहे थो। इस्लामाबाद जो रेड ज़ोन असांजी रेड लाइन आहे। पुरमन एहतजाज वारे मुआहिदे जी भञकड़ी थी त कानून पंहिंजो रस्तो वठंदो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे राणा सनाउल्ला चयो त इमरानी फितने जा किरदार मुल्क में डफेड़ पखेड़ण चाहिनि था। इमरान खान जे धमकियुनि सां को फ़र्क़ु नथो पवे। इस्लामाबाद इंतजामिया पीटीआई के फौरी तौर जलसे जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। कमिश्नर इस्लामाबाद जी सदारत हेठि इजलास में पीटीआई अॻवान बाबर अवान ऐं अली नवाज़ अवान बि शरीक थिया। इंतजामिया पीटीआई अॻवाननि खे ख़त लिखी वधीक वज़ाहत घुरी वरिती। इंतजामिया ॼाणायो त पीटीआई माज़ी में कयल भञकड़ियुनि जी वज़ाहत ॾिए। 25 मई ते एनओसी ॾिनी वई पर उन जी बि भञकड़ी कई वई। पीटीआई लिखत में इंतजामिया खे मुतमइन करे पोइ जलसे जी इजाज़त ॾिनी वेंदी। सिंध हुकूमत पारां इस्लामाबाद ते हमिलो नाकाम बणाइण लाइ वफ़ाक़ जो भरपूर साथ ॾियण जो ऐलान। सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमून चयो आहे त इमरान खान 5 महीननि दौरान इस्लामाबाद ते ॿियो भेरो चढ़ाई करण लाइ वञे पियो। इमरान इक़्तिदार जी कुर्सीअ ताईं पहुचण लाइ लाशनि तां बि गुज़रण खां पासो न कंदो। ही हक़ीक़ी मार्च न पर मुल्क ख़िलाफ़ साज़िश आहे। एफआईए साइफर ऑडियो जी जांच में अॻूणे परडेही वज़ीर शाह महमूद कुरैशी खे 1 नवंबर ते तलब करे वरितो।
अॻोणे परॾेही सेक्रेटरी सुहेल महमूद खे बि तलब करे खास जांच कई वई। पीटीआई फॉरेन फंडिंग केस में भी अहम अखबर आई। एफआईए पीटीआई अखबार सैफुल्ला न्याज़ी, आरिफ नकवी, आमिर महमूद, तारिक रहीम, हामिद जमान ऐं मंजूर अहमद जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। ज़रियनि मूजिब गिरफ़्तारी वारंट्स फॉरेन फंडिंग केस जे हवाले सां जारी कया विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त अमेरिका सां लाॻापा ख़राब करण जी कहिड़ी ज़रूरत हुई। अमेरिका सां लाॻापनि खे ॿीहर ठीक करण जी कोशिश करे रहिया आहियूं। इस्लामाबाद में पुलिस जी पासिंग आउट परेड खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो त सऊदी जे दौरे दौरान वली उहद ॻोणी हुकूमत पारां सऊदी जी मदद बावजूद मंसूबा शुरू न करण जी शिकायत कई, जंहिं ते वली उहद खां माफ़ी वठणी पई। वसीलनि बावजूद 75 सालनि खां हिक दायरे में घुमी रहिया आहियूं। पीटीआई खे पंजाब में झटको। पंजाब असेंबली जे मेंबर खुरम लगारी पारां पार्टी छॾण जो ऐलान। खुरम लगारी चयो आहे त नौजवाननि सां धोखो कयो पियो वञे। इमरान नौजवाननि खे ग़लत मक़सद लाइ इस्तेमाल करे रहियो आहे। पीटीआई जा ॿिया 5 मेंबर्स बि पार्टी छॾण लाइ तयार आहिनि। पीपल्स पार्टी जे सेनेटर रज़ा रब्बानी सदर आरिफ अलवी जे मुआवज़े जी तजवीज़ ॾेई छॾी। रज़ा रब्बानी चयो आहे त सदर आरिफ अलवी इस्टेब्लिशमेंट ऐं सियासी पार्टीज़ विच में ॻाल्हियुनि जो हिसो थी जानिबदारीअ जो मुज़ाहिरो कयो, खेसि मुआवज़े ज़रिए हटाए वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट में चीफ जस्टिस जी मुक़ररी। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस 1 नवंबर ते जुडिशियल कमीशन जो इजलास तलब करे वरितो। ज़रियनि मूजिब इजलास में इस्लामाबाद हाई कोर्ट जे चीफ जस्टिस लाइ जस्टिस आमिर फारूक जे नाले ते गौर कयो वेंदो। चीफ जस्टिस अतर मिनुल्ला जी सुप्रीम कोर्ट में जज तौर मुक़ररी जी सिफ़ारिश कई वई आहे। कराची जी मच्छर कॉलोनी में शहरनि पारां फोरू ॼाणाए पथर हणी मारियल 2 ॼणा टेलीकॉम कंपनीअ जा मुलाज़िम निकिता। हिक जी ठट्टो वासी इंजीनियर एमन जावेद ऐं ॿी जी नुशरो फिरोज़ वासी साख तौर सुञाणप। पुलिस 2 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। एसएसपी खियामाड़ी चयो आहे त टेलीकॉम कंपनी जो इंजीनियर ड्राइवर समेत सिग्नल चेक करण लाइ मच्छर कॉलोनी पहुतो हो। सीसीटीवी फुटेज जी मदद सां 8 जवाबदारनि जी निशानदही करे 2 खे गिरफ़्तार कयो वियो आहे। वाक़े वारे हंधि मौजूद ज़ख़्मी पुलिस एहलकार जो चवणु आहे त पोलियो टीम सां ड्यूटी करे रहिया हुआसीं त शहरी गाड़ी में मौजूद 2 ॼणनि खे सिरूं ऐं सीमेंट जा ब्लॉक हणी रहिया हुआ। पुछा करण ते शहरनि ॿुधायो त कार में मौजूद माण्हू ॿारनि खे अगवा करण आया आहिनि। मूंखे छॾाइण जी कोशिश कई त मूं मथां बि सिरुनि सां हमिलो कयो वियो। सिंध जे तालीम खाते में 51,000 उस्तादनि जी भर्तियुनि वारो मरहलो मुकम्मल। JEST जे 17,684 ख़ाली जायुनि ते 15,885 उम्मीदवारनि खे ऑफर लेटर जारी कया आहिनि ऐं PhD जे 40,167 ख़ाली जायुनि ते 35,153 उम्मीदवारनि खे ऑफर ऑर्डर ॾिना विया आहिनि। सूबाई वज़ीर सरदार शाह जी सदारत हेठि इजलास में तालीम खाते जे ऑफिसर्स जी ब्रीफिंग।
सरदार शाह चयो आहे त ॿोॾ सबबि सिंध जा 5000 स्कूल ऐं 20 लख ॿारनि जी तालीम मुतासिर थी आहे। स्कूल जी बहालीअ में 4 खां 5 साल लॻी वेंदा। इजलास खे ख़िताब कंदे सरदार शाह चयो त तालीम खाते में वधीक 4735 नौकरियूं मेरिट ते ॾिनियूं वेंदियूं। 750 म्यूज़िक टीचर ऐं 750 आर्ट टीचर बि भर्ती कया वेंदा। ॿ हज़ार 18 में IPATS ज़रिए कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल JEST ऐं ECT जे एहतजाज रंग लाथो। तालीम वारे सूबाई वज़ीर जी मंज़ूरी बाद 3600 उस्तादनि खे पको करण जो नोटिफिकेशन जारी। 2018 में IPATS ज़रिए कॉन्ट्रैक्ट ते भर्ती कयल उस्ताद केतिरनि ई सालनि खां रेगुलर करण लाइ सरापा एहतजाज बणियल हुआ। जवाबदार राशन ॾियण बहाने गाॾीअ में वठी विया। अणॼातल जाइ ते ॿिन्ही जवाबदारनि ज़्यादती जो निशानो बणायो ऐं बाद में शॉपिंग मॉल वेझो छॾे विया। कराची में ज़्यादती जो निशानो बणियल ॿाड़ी अदालत में पंहिंजो बयान रिकॉर्ड कराए वरितो। केस जी ॿुधणी दौरान मुतासिर ॿाड़ी ॿिन्ही वेशी जवाबदारनि जी सुञाणप बि करे वरिती। तो मोहतरमा दुआ भुट्टो साहिबा को मुझे लग रहा है कि या तो कोई बहुत बड़ा प्रेशर, कोई खौफ या कोई बहुत बड़ी साजिश के तहत ये सब कुछ कराया गया है। अल्लाह ताला को जो मंजूर होगा वो होगा और दूसरा जो अदालतें करेंगी। लेकिन मैं समझता हूँ कि मैंने कोई ऐसा गलती मुझसे नहीं हुई है जो मैं समझता हूँ। बाकी अल्लाह ताला जानता है। कोर्ट में जो दाखिल किया गया है मेरे खिलाफ जो नोटिस, और जो मुझे नहीं पता मुझ पर इल्ज़ामात क्या हैं, लेकिन ये एक बहुत बड़ी साजिश है जो कि इस पीपल्स पार्टी की क़यादत, पीपल्स पार्टी और इस माफिया की है, जिन्होंने मुझे तोड़ने के लिए आखिरी हरबा किया कि मेरे घर में घुसे हैं। PTI MP दुआ भुट्टो सिंध असेंबली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख का रस्ता धार करण जो फैसलो करे वरितो। फुला लाइ मलीर जी फैमिली कोर्ट में दरख्वास्त दाख़िल। हलीम आदिल शेख दुआ भुट्टो सां 2018 में ॿी शादी कई हुई। ॿिन्ही खे पुट जो औलाद बि आहे। हलीम आदिल शेख मामले खे साज़िश करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त दुआ जी खुला लाइ दरख्वास्त मुंहिंजे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी सरकार जी इंतकामी कार्रवाई जो तसलसल आहे। औरत कमज़ोर थींदी आहे, लॻे थो दुआ मथां को दबाव विधो वियो आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पकड़ियल बीमारियुनि अॼु वधीक 7 हयातियूं खसे वरितियूं। ठुल में मलेरिया विघे 3 ॿार फूत। मेहड़ भरिसां औरत कस्बानो बिरोही मलेरिया विघे दम ॾिनो। फरीदाबाद भरिसां FP बचा बंद ते वेठल औरत मलेरिया सां झेड़ींदे फूत। कंबर ऐं मलीर टेंट सिटी में बि 2 ॼणा हयातियूं विञाए वेठा। मलीर जे शीदी ॻोठ वेझो खुर इल्ज़ाम हेठि बारसी वियल गुलाम शाह जे वारसनि क़ौमी शाहराह ते लॻल धरणो पुलिस ऐं रेंजर्स जी ख़ातिरी बाद ख़तम करे छॾियो। लाश वारसनि हवाले। वारसनि चयो आहे त पुलिस गुलाम शाह जे कातिल पीर मंसूर शाह ख़िलाफ़ केस दाख़िल करण जी ख़ातिरी कराई आहे, जंहिं बाद धरणो ख़तम कयो। पीर मंसूर शाह जो चवणु आहे त गुज़िरियल राति सुकण नदी वेझो जवाबदार गुलाम शाह ऐं जुम्मन शाहपुर जी कोशिश कई। जवाबी फायरिंग में गुलाम शाह मारिजी वियो। दुनिया जे अमीर तरीन शख्स एलोन मस्क सोशल मीडिया वेबसाइट ट्विटर ते कंट्रोल संभाले वरितो। डील मुकमल थियण खां पोइ एलोन मस्क ट्विटर जो कंट्रोल हासिल कयो। एलोन मस्क ट्विटर जी टॉप एग्ज़ीक्यूटिव्स खे उहिदनि तां हटाए छॾियो। एलोन मस्क चयो आहे त हाणे ट्विटर आज़ाद आहे।
ऐं T20 वर्ल्ड कप में अॼु रिथल ॿी मैच बरसात सबब मुलतवी। अफगानिस्तान ऐं आयरलैंड खां पोइ ऑस्ट्रेलिया ऐं इंग्लैंड विच में रिथियल मैच बि बरसात सबब न थी सघी।